यूसी माणक लिगारी जो तारीख़ी ॻोठ जेको कलोड़नि जे दौर खां आबाद आहे। जीवण लिगारी उन ई में हालिया बरसातनि तबाही मचाए छॾी आहे। 8 खां 10 घर किरी तबाह थी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। ॻोठ जे चौतरफ़ पाणी बीहण जे करे गैस्ट्रो समेत मलेरिया वबा अख़्तियार करे वई आहे। ॻोठाणा अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त यारा जेके असां अलॻि ज़ुल्म करे वेठा आहिनि। हिते असां वटि का शइ कान्हे का अॼु ताईं बि पुछणु केरु कोन आयो आहे त भला छा थियो अथव अथव ॿुढो मोह पतो केरु अचण लाइ तयारु कोन्हे। भई वोटनि लाइ उल्टे ठप हणिजे 4 ठप हणिजे भई ॾिसी मतिलबु पनूं हीअं करे वेठिजे ऐं हिते त हींअर तूं असां धणी कोन थो थिए। वठियो वञनि था असां हलतूं वञ ज़ुल्म लॻो पियो आहे। न घर न तड़ न घटियूं वञी ॾिसी सघो था पाण हलतूं पाणी असीं केॾां वञूं। ग़रीब माण्हू वाउंटनि लाइ हर साल अचंदा चवंदा ऐं रस्ता थींदा हर शइ थींदी। वाउंट वठियो जंहिं महिल वञनि था पोइ असांजा धणी कोन था थियनि। न असांजे 4 ॾींहं थी विया आहिनि बरसातूं पियो न राशन आहे न पाणी आहे न कुझु न को। हिते सन्हड़ा बच्चा असांजा सभु बुखिया घर तर किड़िया पिया आहिनि। वोट वठियो बेवकूफ़ बनायो वरी असांजा धणी बि कहंदा थियनि पुछनि बि कोन था। न की गस आहे न की पंध आहे। घर मींहं में किरी पिया आहिनि। घर में न की अटो न की भतो खाइण लाइ बि का शइ कान्हे का। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वक़्त जे हुकुमराननि खे घुरिजे त ॻोठ जीवण लिगारी जे मुतासिरीन खे जल्द खां जल्द खाद खुराक समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं उन्हनि मां बेचैनी ख़तमु थी सघे। दिलबर लिगारी, सिंध टीवी न्यूज़, गुलाब लगारी।